जॾहिं बैतुल मक़दस खे वेझी पवंदी सुलेमान अलैहिस्सलाम जी मजलिस लॻियल हुई। सुलेमान अलैहिस्सलाम ॾिठो त अॼु बचाए के मौजज़े जी इज़हार करण जे मुझे हिन सहाबा है जेके मुंहिंजा लंगर ते वेठा आहिनि, जेके मुंहिंजा सोबती आहिनि, इन्हनि जी थोरो करामत खे ॾिसां त छा आहे। आई आहे सम्झ में? भई दरगाह ते पिया त घणेई हूंदा, पोइ के लंगर ते पिया हूंदा त के ज़िक्र ते पिया हूंदा, के ज़िक्र न हूंदा, के लंगर न हूंदा ई, के न को ज़िक्र न को लंगर तो मिड़ी ईंदा ॾिसाया चपड़ फाकी विया समझी जवसलो को सेंडर भी खड़ी समझो ये सब कब थींदा है। सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त हाणे मूं वटि मलेका अचे पई, उतो त मूंखे ॿुधायो न जे तख़्त जी ॻाल्हि, मूंखे ॿुधायो त अय्युकुम यातीनी अवां मुंहिंजा केरु खणींदो बि अर्श हा, हिन जो अर्श, हिन जो तख़्त, इहो 1200 मीलन तां हिन जो तख़्त हिते मूं वटि अवां मां केरु खणी फकीर ते इम्तिहान अची वियो। कुरान तो चवे त काल इफ़रीतुम मिनल जिन्न, वॾो ख़तरनाक जिन, इफ़रीत माना ख़तर खौफनाक। कुछ बुज़ुर्ग लिखिया तो जो नालो इफ़रीत हो, मगर इफ़रीत नालो को जी खतरनाकी जे करे पइजी न हीअं दंगोस, न हीअं दंगोस, उथी बीहे त हीअं फाड़े, उहो थी वियो जी आऊं खणी साईं फरमाए तूं अलाए घणी देर में खणी ईंदे जी क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक, ये मजलिस जेका तव्हांजी लॻी पई आहे इहा अञा लॻल हूंदी एतिरे में आऊं खणी ईंदुसि। मजलिस साईं जी लॻंदी हुई सुबुह मां जॾहिं सिज थोरो मथे चढ़ी ईंदो ऐं उन महिल शुरू थींदी हुई 2 पहरनि ते हलंदी, इहे 5-6 कलाक इन में आऊं खणी ईंदुसि। साईं फरमायो उहो पुॼण वारी आहे, मुंहिंजो मक़सदु आहे त उहो पुॼे त हुन खां अॻु में तख़्त हिते हुजे, वो पुॼण वारी आहे, तूं तख़्त पुछा खणी ॾिसो वेंदो। शादीअ जोड़ो जी शादी पे ॾींहुं खिची जे त कहिड़े कम जो, वो त पीढ़ीअ जे कम जो, वो पुॼण वारी आहे। साईं वरी ऐलान फरमायो त केरु खणी ईंदो। अच्छा हुन जॾहिं उथी बीठो न या आऊं खणी ईंदुसि, पोइ त वरी हिकिड़ो ॿियो पटाक आहे या आऊं खणी ईंदुसि ऐं इन्ही लख़बीर अमीन, ऐं वॾो ताक़तवर आहियां, ऐं वॾो ताक़तवर आहियां ऐं आऊं अमीन पिया उन तख़्त में त सोन चांदी रांदि लॻी पई आहे, ऐं हुन मां खणंदुसि कुझु बि कोन्हे। इहा ॻाल्हि चवण जी ज़रूरत कहिड़ी इहो त ईअं थियो जो आऊं चवां साईं हाफ़िज़ ज़फ़र साहिबु चवे उहा ही चेक आहे, इहो केरु ईंदो शहर जो ऐं हुनखे पेश कराए अचे, ऐं हिकिड़ो हमरा चवे इहो भले मूंखे ॾियो आऊं खेदुसि कोन, खेदुसि कोन, इहा ॻाल्हि मूंखे चवण जी ज़रूरत कहिड़ी, न ॻाल्हि में ॻाल्हि आहे न, या ॻाल्हि कोन्हे पर किथे न किथे 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 न किथे कोई झोल ज़रूर आहे जो इहो चवणो थो पए। सफ़ाई किथे बि अगरि पेश करणी पए थी त माना कुझु त ॻाल्हि त आहे न पर चऊं ताक़तवर बि आहियां ऐं साईं फरमाया हाणे त घणी देर में चई मजलिस लॻी पई, साईं फरमाया ॾिठी बि तुंहिंजी ताक़त। साईं फरमायो केरु खणी ईंदो, हाणे साईं जो सिहारी थी हज़रत आसिफ बरखिया रज़ियल्लाहु ताला चईंसि आऊं खणी ईंदुसि, छा चई आऊं खणी ईअं कोन चई त आऊं ताक़तवर आहियां,
ये भी कोने चीज का अमानतदार या बयानतदार है कि किबला आऊं खड़ी साईं फरमायो घणी देर में قال قبل ان يرتد اليك طرف वली जी करामत खुदा जो बयान और कुरान जो तो पढ़ी बुधाया कुरान खुदा जो कलाम है वली जी करामत खुदा जो बयान करे भाई तुमाम से चवंता भाई औलिया जी करामत कुछ कोने ठीक है तो जला कुछ कोने असां जो तोते ईमान कोने असां जी ईमान खुदा जे कुरान बयान क्यों करे उन वली चयो त आऊं खणी इंदसि पर घणी देर में चीज काल कबल यतद इलैक तरफ जैसे यो तख्त 1200 मील था सभा खा तमा जे हिते बैतुल मक़दस में आऊं खणी इंदसि कबल यतद इलैक तरफुक मजलिस खत्म थियण खां पहिरीं न अख छुप खां पहिरीं अख छुप जेतिरी देर में न जितनी देर न कब्ल उन खां बि पहिरीं कुरान जो लफ्ज़ कब्ल ऐं यरतद इलैक तरफुक तव्हांजे अख छुप खां बि पहिरीं अख छुप हिकिड़ो सेकंड आहे अख जे पां छुपींदा आहियूं त ख़बर कोन पवंदी आहे मथूं पलक हेठि पलक ढगा पाण ॾे न अॻिले थी इन का पहिरीं साईं फरमायो खणी अची पियो असां साईं फरमायो खणी अची की साम्हूं पियो आहे सुलेमान अलैहिस्सलाम रोणो आयो आल हाज़ा मिन फज़ल रब्बी एॾा ख़ुशि थिया मालिक ई तुंहिंजो फज़ल आहे जो मुंहिंजी उम्मत में अहिड़ा वली पैदा आस बरशा जित हो ये कोन हो जो थोड़ी देर गायब थी वो वही तख्त खड़ी आए वो उद्देश्य हो ये हो कुरान जो चले क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मु मिनल किताब युआसिब बरखिया हिन जेको करामत जो धनी हो जेको सुलेमान अलैहिस्सलाम जो सहाबी हो लेकिन सुलेमान अलैहिस्सलाम वटि वेही हिन भक्त कोन खाधा हुआ हिन सुलेमान अलैहिस्सलाम वटि वेही किताब जो इल्म हासिल कयो किताब पढ़ियो ज़बूर किताब पढ़ियो कुरान वरी हुआ जंहिंमें ज़बूर भी मौजूद आहे जंहिंमें तौरेत भी मौजूद आहे जंहिंमें इंजील भी मौजूद आहे ऐं ख़ुदि कुरान भी आहे असां वटि उहा नेमत पई आहे लेकिन असां पढ़णु छॾे ॾिनो असां पढ़णु छॾे ॾिनो काश जो असां कुरान खे पढ़ूं असीं कुरान ते अमल कयूं हुन किताब जो इल्म हू खणी आयो एतिरे में मलिका जी पहती सुलेमान अलैहिस्सलाम ख़ुदि उथी हुन जो इस्तक़बाल कयो छो त सुलेमान अलैहिस्सलाम सम्झी विया त उहा तकबुर छॾे उहा मुंहिंजे इम्तिहान में सम्झी वई सॼी ॻाल्हि वो हाणे सिर झुकाए अचे भई मुसलमान थी सुलेमान अलैहिस्सलाम जो इस्तक़बाल कयो हाणे सुलेमान अलैहिस्सलाम उनखे रस्ते खां हटी करे ॿिए पासे खां वठी पिया अचनि ख़ादिमनि खे फरमायो त ही जेको तख़्त आहे न तख़्त में कुझु थोरा घणी हेर फेर करे छॾियो ऐं उनखे वठो त इन पासे खां ॾिसां सुञाणे थी तख़्त या कोन थी सुञाणे ज़हीर केॾी आहे सुलेमान अलैहिस्सलाम उनखे उनजे इस्तक़बाल जे लाइ अॻियां निकिरी विया तेसीं ख़ादिमनि छा कयो जो जेके कोशिशूं अॻियां वारी जे पोयां करे छॾियूं पोयां वारियूं अॻियां करे छॾियूं ॾखण वारियूं साॼे करे छॾियूं साॼे वारियूं खाॿे करे छॾियूं सम्झो कुझु खे सम्झो अॻियां पुठियां करे थोरा घणी तब्दीली करे ईअं रखी छॾूं अॻे जो तख़्त शाही महल में पियो अॼु एॾा काढ़े ज़ल में पियो सुलेमान अलैहिस्सलाम मलिका खे उतां वठी आया मलिका अचे पई पर आदि अख तख़्त में खोती पई आहे साईं जॾहिं तख़्त जे पासे मां मटिया साईं फरमायो त मलिका मूं ॿुधो इहो तख़्त जेको वॾो मशहूरु आहे मागे मुल्क हुनजी वॾी हाक आहे अहिड़ो आहे न अञा को पियो आहे पहिरीं चई त अहिड़ो पहुचे अहिड़ो कोन्हे मुहारो ई तख़्त आहे मूंखे सॼी ख़बर पइजी चुकी आहे मुहारो ई तख़्त आहे मुंहिंजो ई तख़्त आहे मूंखे तव्हांजी सॼी ख़बर पई चुकी आहे त यानी तव्हां अलाह जा
ही तव्हां जो मौजूदो आहे। लेकिन मूंखे अॻु में ई ख़बर हुई त तव्हां अल्लाह जे नबी आहियो, तव्हां अगरि मौजूदो न बि ॾेखारियो आहे मूंखे इहो एहसास हीअ सुलेमान अलैहिस्सलाम जे उन वली कामिल जी ख़ुदा करामत बयान कई आहे जेको 1200 मील तां खणी आयो। लेकिन मूं तोखे ॿुधायो अल्लाह जे महबूब खे जेको रब ज़ुल जलाल जेको गौस अता फरमायो, ही सभिनी गौसनि जो वलियनि जो वली अहिड़ो कंहिंखे कोन मिलियो हो। सैयदना गौस आज़म रज़ियल्लाहु ताला जी मशहूर करामत जेका मुल्के मंगे पंहिंजे पर हर माण्हू खे मशहूर आहे, हर माण्हू खे उहा करामत साईं जी मालूम आहे, अजीब क़िस्म जी करामत आहे। ऐं मुल्के मंगे सदीन खां इहा मशहूर आहे जो सैयदना गौस आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु साईं जी ने हिकु दरिया के किनारे ते आया, कुछ मायूं पानी भरण आयूं। हिकिड़ी माई उन्हनि मंझां बीह रही, ॿियूं पानी भरे हली वयूं। हिकिड़ी माई उते रोअण बीठी, पर उनजे रोअण में एॾो दर्द हो जो ॿियनि खे बि रुआड़े ते सैयदना गौस आज़म पुछो हीअ माई केरु आहे, छो थी रो? चऊं साईं अॼु खां 12 साल पहिरीं, अॼु खां 12 साल पहिरीं हिन पुटु परणायो, ऐं पर जितां परणाई उहो ॻोठ ऐं संदसि ॻोठ जे विचां ई दरिया। पोइ जॾहिं पुटु परणाए उनखे लाॻो करे वठियो पिया आई पंहिंजे घर ॾांहुं, हिन दरिया में जॾहिं ॿेड़ा हुनजा पहुता त हिन जो पुटु ऐं कुंवार वारो जेको ॿेड़ो हो उन में जेका हुनजी ॼञ वेठल हुई, उहो ॿेड़ो उन पुट जे उन घोट कुंवार जी ॼञ सूधो ॿुॾी वियो। हिन पोड़ी जी काइनात बर्बाद थी वई। उहो पोड़ी हाणे उन पुट जे उन दुख में इहा 12 सालनि खां हिते ईंदी आहे, पाणी भरण ईंदी आहे। पोइ हिते वेही रुअंदी आहे, ॿियनि खे बि रुआड़ींदी आहे। जंहिं ॾींहुं माण्हुनि जी ख़ुशी हूंदी आहे उन ॾींहुं हिन जो ग़म हूंदो आहे। हीअ उन पुट जो दर्द विसारे न सघी आहे, सो इन जे करे इहा माई रोए। सरकार गौस आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु खे उन ते रहम आहे। सुभान अल्लाह। सरकार उन माईअ खां पुछो, माईअ पंहिंजो फरियाद ॿुधायो। सरकार गौस आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु खे उन ते रहम आयो, अल्लाह जी बारगाह में दुआ कई। अल्लाह जी बारगाह में दुआ कई त मुंहिंजा मालिक, मुंहिंजा धनी हिन पोड़ीअ खे पुट ॼञ सूधो ॾे, पोड़ीअ खे पुट ॼञ सूधो ॾे। ऐं कुझु किताबनि लिखियो त साईं उथी नमाज़ जो के सजदे में वञी ख़ुदा खां इहो ज़िक्र कयो त सजदो उहा शइ आहे, सजदो उहा शइ आहे जो क़ुरान करीम में सूरत अलक़ जी आख़िरी आयत में अल्लाह से फरमायो त सजदो कर ख़ुदा जे कुर्ब जी बारगाह में पहुच। सजदो ख़ुदा जे कुर्ब में पुॼण वारो। सरकार सजदे में वञी ख़ुदा खे इल्तिजा कई त मुंहिंजा मालिक हिन झूनीअ खे, हिन पोड़ीअ खे, मुंहिंजा मालिक हिन जो पुटु, मुंहिंजा मालिक ॼञ सूधो ॾे, हिनखे वापसि कर, हिनखे इहो अता कर। 3 मरतबा सरकार गौस आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु इहा दुआ घुरी। सरकार जी इहा दुआ घुरण हुई सजदे जे अंदर। रब ज़ुल जलाल जी इनायत थी, करम थियो, रब ज़ुल जलाल जो फज़ल थियो। पोड़ीअ जी अखियुनि जे साम्हूं या उते जेके ॿिया माण्हू मौजूद हूंदा उन्हनि जे साम्हूं उहो ॿेड़ो, उहो तरी आयो, उहो घोट, उहा कुंवार, उहा ॼञ, उहे सभु ॿाहिरि निकिरी आया ऐं ज़िंदा सलामत किनारे ते आया, पंहिंजे घर आया। दुनिया पंहिंजे अखियुनि सां ॾिठा। इन घोट जो नालो सैयद कबीरुद्दीन शाह। सैयद कबीरुद्दीन शाह ज़िंदा सलामत निकिरी आयो, ॼञ सूधो निकिरी आयो। सरकार गौस आज़म जो बाद में मुरीद थियो। सरकार गौस आज़म रज़ियल्लाहु ताला जी खिदमत में 20 साल रहियो। सरकार गौस आज़म हिनखे दुआ ॾिनी। बुज़ुर्गनि लिखियो आहे त 600 साल ख़ुदा हिनखे उम्र अता फरमाई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं सरकार गौस आज़म जी खिदमत में जॾहिं 20 साल रहियो, 20 साल के बाद सरकार गौस आज़म की खिलाफत अता करे फरमायो हिंदुस्तान वञ, ओॾा वञी दीन जी खिदमत कर। हिंदुस्तान जे गुजरात में वञ। हिन ज़माने जो पाकिस्तान जो गुजरात उन ज़माने में हिंदुस्तान में हो। इन गुजरात में
सैयद कबीरुद्दीन की बाज़ार शरीफ आहे ऐं लेकिन मशहूर थी वियो शाह दूल्हा जे नाले सां। शाह दूल्हा जो घोट हो न तो दूल्हा जे नाले सां मशहूर थी वियो ऐं इहो बुज़ुर्ग जेको न पोड़ीअ जो पुटु हो सरकार गौसे आज़म जी हीअ करामत ऐं आसिफ बिन बरखिया जी करामत। हाणे अगर जो मुवाज़नो कर त हज़रत आसिफ बरखिया रज़ी अल्लाह तआला अन्हु मलिका जो तख्त खणी आयो 1200 मीलन तां तख्त खणी आयो। तख्त हो त खणी आयो न जी 1200 मीलन तां तख्त खणी आयो। तख्त हो त खणी आयो उनके खणी आयो ज़मीन जे हिकिड़े टुकड़े तां ॿिए टुकड़े ते खणी आयो। तख्त मौजूद हो खणी आयो। लेकिन सैयदना गौसे आज़म जेके माण्हू आदाब में माण्हू 12 साल पहिरीं पुॼी विया पुॼण खां पुठियां मरी विया तिन खे मच्छू खाई वियूं तिन खे कच्छा बागू खाई विया उन्हनि जो त वजूद ई न रहियो। जिस्म उन्हनि जा मच्छू खाई वियूं मच्छियुनि खे ॿियूं मच्छू खाई वियूं तिन खे ॿियूं मच्छू खायूं तिन खे मला माणा शिकार करे वियासीं त मार्केट में विकिजी खाइजी वियूं मच्छू उन्हनि जा रूह से आलम बाला में के इल्लीन में हलिया रहा त के सिजीन सुभान अल्लाह धरतीअ ते न रूह रहिया न जिस्म रहिया। तेके 12 साल गुज़री विया जे कच्छे मांस खाधो अॼु कच्छो बि कोन्हे जे ॼरके मांस खाधो अॼु ॼरको बि कोन्हे। उहे रूह जेके वास्ते हलिया विया के इल्लीन में के सिजीन जा हुआ त सिजीन में हलिया विया न धरतीअ ते रूह रहियो न धरती ते जिस्म रहियो इन्ही खे त कब्रूं कफन बि नसीब कोन थिया तिन खे 12 साल गुज़री विया। सरकार गौसे आज़म जी उहा करामत हुई जो हिकु ज़मीन जे टुकड़े खां ॿिए ज़मीन ते तख्त न बल्कि आलम अरवाह खां रूह खणी आया ऐं जिस्म जेके जिन जो नालो निशान न हो तिन खे ज़िंदगी अता कई। सुभान अल्लाह तिन खे ज़िंदगी अता कई। हाणे आख़िरी तोखे हदीस ॿुधायां मुंहिंजी तकलीफ़ ख़बर तूं सुभान अल्लाह चवंदे तूं सुनी आहीं न तूं काफ़िर ईअं न तूं सुनी आहीं तूं त चवंदे सुभान अल्लाह ॿियो चवंदो त भई भेणा बोले हेॾो कूड़े माण्हुनि में त हाइपर नस्ल आई आखिरी को हदीस ॿुधायां इन हदीस जो केरु इनकार नथो करे सघे छो त इहा सियासत जी हदीस आहे मुत्तफ़क़ अलैह हदीस आहे मुस्लिम बुखारी की हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमायो हदीस कुदसी आहे। नबी फरमायो रब ज़ुल जलाल जो इरशाद आहे अब्दी यतक़र्रबु इलैया मुंहिंजो बानो मूंखे वेझो थींदो आहे नफ़लनि सां सुभान अल्लाह यानी सजदन रुकूअनि सां या रुकूअ सां इबादतनि सां मूंखे वेझो थिए थो। जॾहिं हू मोहबत वारी इबादत करे थो कुर्ब वारी प्यार वारी मोहबत वारी इबादत करे थो मूंखे क़रीब थिए थो मूंखे वेझो थिए थो मूंखे वेझो थिए थो एतिरो वेझो थिए थो तव्हांजो मूंखे हुन सां कुर्ब थो हुजे मोहबत थो हुजे। हाणे जॾहिं ॿिन्ही पासे खां मोहबत थी वई जॾहिं ॿिन्ही पासे खां मोहबत थी वई त पोइ रब ज़ुल जलाल फरमायो पोइ हीअं थींदो आहे जो हथ हुनजो हूंदो आहे मगर हुनजे हथ में कुदरत मुंहिंजी हूंदी हथ हुनजो हूंदो आहे ताक़त मुंहिंजी हूंदी आहे अखि हुनजी हूंदी आहे निगाह मुंहिंजी हूंदी आहे पेर हुनजो हूंदो आहे ताक़त मुंहिंजी हूंदी आहे लइन सालनी आते तो जेकॾहिं मूंखां घुरे ऐं ॾेई सुभान अल्लाह भाई दुआ हज़रत गौसे आज़म हुई लेकिन ये खुदा जो मुकरम बंदा जो खुदा तो फरमाए तो हथ तो बंदे जो पर उनमें कुदरत मुंहिंजी आहे सुभान अल्लाह जॾहिं हथ गौसे आज़म जो कुदरत खुदा जी आहे पोइ 12 साल जो बेड़ो हुजे खपे 12 सदियनि जो हुजे खुदा हर शइ जॻह ते 12 साल
मौत ॾे दुनियावी ज़ाहिरी मौत ॾे ॾेई छॾियो ऐं 100 साल साईं जो हिकु सवारी हुई उते गधा सां उते ॿधल हुई सोभ भरी मां त होला 100 साल जा पुछा लॻी था असाबे कहफ़ खे असाबे कहफ़ जेके गार में सुता पिया हुआ 309 साल 309 साल खां बाद खुदा उनकी जिंदा सलामत ठाहे ये तो 12 साल 309 साल उज़ैर अलैहिस्सलाम 100 साल ये तो फकत 12 साल खुदा हर शय जे मथां जो हज़रत शेख अब्दुल कादिर जिलानी रज़ियल्लाहु ताला उनके खुदा जो कुर्ब हासिल हो खुदा जी बारगाह जो वो मुकर्रम हो खुदा जी बारगाह जो इनके एतिरो वेझ हथ हिन जा हुआ ताक़त खुदा जी हुई निगाह हिन जी हुई बसारत खुदा जी हुई कदम हिन जा हुआ कुवत खुदा जी हुई ऐं खुदा खुद तो फरमाए इहो मुंहिंजो मानो जे मूंखां सवाल करे ऐं उनखे अता करे उन सवाल कयो खुदा उनखे अता करे छॾियो रब ज़ुल जलाल पंहिंजे प्यारे महबूब खे जेको मक़ाम ॾिनो सभिनी नबी रसूल खां मथे ॾिनो पंहिंजे महबूब जे उम्मत जे औलियान में जेको गौस खुदा पैदा कयो सो तमाम नबी जे गौसन खां मथे गौस पैदा अहिड़ो गौस के नबी खे कोन मिलियो ऐं अहिड़ो रसूल के उम्मत खे कोन मिलियो पां ख़ुशि नसीब आहियूं जो पाखे जेको रसूल मिलियो तो सभिनी रसूलनि जो इमाम आहे सभिनी रसूलनि जो सरदार आहे जेको पाखे गौस मिलियो सो गौस सभिनी गौसनि जो इमाम सामने चंद ॻाल्हियूं मूं तव्हांजे साम्हूं अल्लाह वारनि जे अज़मत में बयानु कई ऐं उन में कुझु अकाइद जी ॻाल्हि बयानु कई कुझु वालिदैन जे हवाले सां अव्हांखे ताक़ीद कई कुझु किताब जी क़ुरान जी तालीम जे हवाले सां अव्हांखे बयानु कई मूंखे उमेद आहे मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में आयूं हूंदियूं हथल इम्कान कोशिशि करियो अमल करण जी अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरो अल्लाह ताला असांखे पंहिंजे पाक बाननि पंहिंजे नेक सीरत बाननि जे तरीक़े ते असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए असीं इन्हनि जे तरीक़े ते हलूं इन्हनि जा रुआ शान फ़क़ति न ॻायूं बल्कि असां उन्हनि जे रस्ते ते हलूं असांखे ताक़ीद क़ुरान या की हर नमाज़ में इहदिनस सिरातल मुस्तक़ीम या अल्लाह असांखे सिधी वाट ते हलाए कहिड़ी वाट सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम या अल्लाह वाट उन्हनि जी जिन ते तो इनाम कयो आहे इनाम कहते आहे अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन अल्लाह इनाम कयो आहे नबियनि ते सिद्दीक़नि ते शहीदनि ते ऐं सालिहनि औलियान ते इन्हनि जो जेको रस्तो आहे सिरात मुस्तक़ीम आहे इन्हनि जी वाट ते हलो उन्हनि जे तरीक़े ते हलो त पोइ इन में असांजे ॿिन्ही जहान जी कामयाबी आहे असांजी भलाई आहे अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो ॿुधाइण तव्हांजो ॿुधण क़बूल मक़बूल फरमाए